एक तलाक वाइज कया टाइम सां वारो ॾींहुं हे रेल मौलविन जी घुराईंदा रे छा दज्जाल में तो अच्छा चाहिए में दी हो को लई दे दो 3 कलाक 12 ताईं ता सुता बे सी आडा थोड़ी सी आड़े इन सीअ में पानी भराईंदा पलाल धोईंदा कंबर वींदा रात जो उठी नवा पुराना थींदा सीआ बेटा इंसान का जाओ सामान के सबका अन्या त मां हिन फकीर वर तकीर कर तू भी देर कराए जा हां हिन बे रेल मौलविन जी घोराई बिरोही नहीं चौना कनी खबरा अब खबर सही हुंदन मलाइका पुछंदा तो रंगा खबर में मरा पोता उते न चजा कने खबर अब उते बाता बिसा जाती उते जब खबर आले वही मोटरसाइकिल से बिरोही लिखना पड़ा बरकना सीता मरे तो न सिंधड़ी अंबला बरकना ही न तो लिखे जो मैं बिरोही में बाका ही काम करती नो रेडी 12 जनवरी कहां सब अच जो मां अचा अलाई न अचा हल के तरिस बेटा ही छालो चाहिए सामान गिरे सब का पर ये सुरही सियारे लतीफ तो जे उन्हारे में त सब वेंजन का दिसंबर ऐं जनवरी में वेंजे त खबर पए सही दिली चांडे वारो तहां भी सियारे में घट वेंजन आहे सिया ॾाढो सिया त रात जो थे ना पाक जी सभी न करना खुदा के वास्ते पाण भी पाक रहो पंहिंजे घरनि में भी मसला ॿुधायो ट्रैक्टरनि जा ड्राइवर त वेंजन ई नथा मुझे चक्को हरी भैया मुजेरीअ जा सका घणा तड़पियल अथई कुरान में लिखल आहे बिन माण्हुनि सां रब जो वॾो प्यार आहे सुभान अल्लाह जो त कुरान बड़ा मंगोई न पाजो राजा कुरान जो आज सभई जो खबर करे जाओ अरे इस्माइल कसम दी खुदा जो हाणे ॿुधा काॾो वांदा थी न त मां सिर बस पहिरी रही पई आहे मां त अञा नाश्तो अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर हेड़ा चांडिया फकीर बिन माण्हुनि सां रब जो प्यार था देखो तौबा करण वारे सां तौबा हर वाला के एॾो तो वणे खुदा जो कसम एॾो तो चांडियो तौबा का पलाल जी साली नाने बहनी तौबा का खाटी नाए कड़ी हिकड़ो जुमलो दिल ता खणी ज़बान ते आन रब अॼु छॾ वरी न कंदस रब जो छॾियो रब पर जान सवला चांडिया कावड़ी वञनि पर चांड ॾुखिया घीसियूं मिंथूं एला टोपियूं पेरनि में भत ते कावड़ बाहो न पर चवंदा कोन खाईंदो न खाईंदे फिर इन पाए संभाल भत में माइटन के परचान इए थव जे तारा जे में ॾेगिरियूं तोड़न हिकड़ी रखो त ॿी चपड़ी इनके तो खावाई त मां भत मुंहिंजो आहे तुंहिंजे ॾाॾे जो आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे जो वणे हाणे बसि अञा हलो मां जा रूसी टेक करायां बाबा जाके रश घणी हुजे न बुजुर्गनि जी मूंखे दावत ॾियो बसि जो तूं हूंदे ॿियो इज़राइल जो भाउ
हेजी मंजिल करे 6 कलाक मंजिल कया मानू 2 कलाक दवाइश करे अल्लाह टाइम दे या नमाज है नंबर छा नमाज कज़ा थी वने क़यामत में मां बे पादर खावा ता हम बे पादर अल्लाहु अकबर बिन मानन सार बजो प्या बा बा एको तौबा करा हमारे साथ है ऐ तौबा जा 4 फायदा कुरान में लिखल है घणा 4 फायदा तौबा जा कुरान में लिखल है सूरह नूह में रब छादो जे फकुल तस्तगफिरु रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा पहिरों फायदो ये थियो जो ताना टोटल गुनाह माफ बियो फायदो युरसिल समा अलैकुम मिदरारा बरकतुन वारा मीह वसाइंदो माओ दे असांजा कामरे जे कावड़िया वेठा ने पंजाबी पानी बंद के पंजाबी पीयू के ताकत तुझे गुनाह ने पानी बंद के तुझे नाफरमान सिंधु जो पेट छुटायो तू लोहिया हजरत उमर सिंह के जो नील दरिया न तो है अगे असारा कामरे टे विया है ना 2010 में कुरान वठी गीता खणी न्याणियों मेड़ करे सैयद दरिया के वने जो बाजा कदे वंदे अची जो रब दरियो हम हथ कढियो हर कानू परेशान सखर परेशान घोट की यारन जो तो मुट्टो न पियो बीहे असांजे हैदराबाद वारा मुझे वेगन करे आया चो हाफ़िज़ वठी हलूं कुरान खानी करा दरिया चितो थी पिया मुझो जहिड़ो दब मुझो रात मो दरिया सां ॻाल्हायो आहे जे पूछा मुझे जे तो कामरे जो मुझे घर आया मां भी घर भी नो मां